नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त के दौरान वणमा खबर ॾींदालूं। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल खैर मोहम्मद कटोर जो तमीराती कम 4 सालन का रोलड़े जो शिकार ठेकेदार कम अदम में चढ़े फरार। शागिर्दनि की तैलीम सख्त मुतासिर। वालदेन में सख्त बेचैनी पकड़ियल। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल खैर मोहम्मद कटोर में 200 खां वधीक शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं पढ़ी रहियूं आहिनि। उस्ताद गंवर खान कटोर इन स्कूल जी बिल्डिंग जो नए सिर तमीर वर्ल्ड बैंक जे ताउन सां 2016 में मंजूर थियो ऐं SCRP प्रोजेक्ट जे ज़ेर निगरानी में कम शुरू थियो, जंहिंमें 75% कम थी वियो आहे। बाक़ी रहियल 4 सालन खां ठेकेदार कम बंद करे गायब थी वियो। स्कूल जी अणपूरी इमारत जिते बुनियादी सहूलतुनि जी खोट, जंहिंमें न वाशरूम, न बिजली, न क्लास रूमन में दर दरियूं फर्नीचर ऐं मेन गेट समेत कम रोलड़े में ठेकेदार मथियन ऑफिसरनि सां मिली करे बजट हड़प करे गायब थी वियो आहे। शागिर्दनि ऐं उस्तादनि जो इल्जाम ॻोठाणनि, वालदेननि, शागिर्दनि ऐं स्कूल जे उस्तादनि PP चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध, वज़ीर तैलीम सेक्रेटरी तैलीम ऐं सैयद कायम अली शाह ऐं MNA सैयदा डॉक्टर नफीसा शाह खां मुतालबो कंदे घुर कई त खुदारा असांजे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल खैर मोहम्मद कटोर जो रहियल तमीराती कम मुकम्मल करायो वञे ऐं बुनियादी सहूलतूं मुहैया कयूं वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।